डीआईजी मीरपुर ख़ास ज़ुल्फ़िकार अली लाड़क चयो आहे त लॉकडाउन जो मक़सद अवाम जी हिफ़ाज़त आहे। कारोबार बंद करण सां कंहिंखे बेख़ुशी न थींदी आहे। डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस मीरपुर ख़ास रेंज ज़ुल्फ़िकार अली लाड़क ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ास जे सहाफ़ियनि सां तारुफ़ी मुलाक़ात बाद ॻाल्हाईंदे चयो मीरपुर ख़ास शहर समेत सॼी डिवीज़न जे आलिम दीन मस्जिदनि जे पेश इमामनि वापारियनि सहाफ़ियनि ऐं सियासी समाजी अॻवाननि जे ताउन सां असां कोरोना वायरस जी वबा खे काफ़ी हद ताईं कंट्रोल करण में कामयाब थिया आहियूं। हुन चयो त कोरोना इंतहाई ख़तरनाक वायरस आहे ऐं उन जो इलाज सिर्फ़ एहतियात आहे। हुकूमत ऐं तमाम इदारा अवाम के इन वायरस खां बचाइण लाइ ॾींहं राति मेहनत करे रहिया आहिनि। ये है कि हमारे कारोबार बंद रहे, खुदा न खास्ता हम मस्जिद में नमाज पढ़ने के लिए न जा सकें, किसी को इस चीज़ की खुशी नहीं है। हम भी मुसलमान हैं, हमारा भी दिल बड़ा कुटता है इस पर, मगर ये कि इस बीमारी का कोई इलाज नहीं है, इसका सिर्फ एहतियात और बहुत ज़्यादा ख़तरनाक बीमारी है। डीआईजी चयो त डिवीज़न जे समूरनि थाणनि जे एहलकारनि ऐं ऑफिसरनि जी कोरोना स्क्रीनिंग कराए रहिया आहियूं। हुन चयो त तमाम पुलिस एहलकारनि खे हिदायत कई आहे त दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते सैनिटाइज़र ऐं हथ धोइण जो बंदोबस्त कयो वञे। हिकु सवाल जे जवाब में डीआईजी चयो त मीरपुर ख़ास डिवीज़न में ख़ुदकुशीअ जे वधंदड़ वाक़िअनि जे लाइ कोरोना इमरजेंसी खां पोइ हर ज़िले ऐं तालुके में वञी सीनियर दिमाग़ी बीमारीअ जे डॉक्टरनि सां मिली करे मुहिम हलाई वेंदी। डीआईजी ज़ुल्फ़िकार अली लाड़क चयो त ख़ुदकुशियुनि वारो मामलो सीरियस आहे। उन ते डीआईजी ऑफिस ऐं तमाम एसएसपीज़ जी ऑफिसनि में हिकु सेल ठाहे रहिया आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk